ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि की आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे सॼे ॾींहं में असां केतिरो कमु था करूं। असांखे ॾिसणो आहे भई सॼे ॾींहं में माण्हू खे कमु केतिरो आहे। भई माण्हुनि खे अगरि सॼे ॾींहं में एतिरो कमु न आहे त पंहिंजो कमु करनि, घर जो जेको बि आहे। भई माण्हू अॼुकल्ह देखा देखी में करे थो न, भई हिननि बि माई रखाई आहे, असां बि माई रखायूं था। त छा थो थिए, भई मायुनि खे माण्हू रखे थो त केॾो नुक़सानु आहे न। अॼुकल्ह तव्हांखे एॾो कमु न आहे, घर बि एॾो त संभालण लाइ बि त संभाले सघंदा आहियो, रोटी बि था करे सघो। अगरि असां प्लानिंग करूं न त इंसानु सभु कमु करे सघंदो आहे। अगरि ॾिसो घर में माण्हू केतिरा बि आहिनि, भले घर में 2 आहिनि 3 आहिनि 4 आहिनि, अगरि मिली जुली करे हर हिक जी विशेषता ॾिसी करे अगरि हिक ॿिए खे कमु चई करे असां करूं त घर में कमु पाण ई थी सघंदो आहे। ॾिसो माण्हू मायुनि खे रखे थो, हाणे माण्हू कपिड़े वारी माई खे रखे थो त सॼो ॾींहुं हुनजे बारे में सोचे थो, पोइ माई अचे थी सुठी रीति कपिड़ा नथी धोए, पोइ बि सोचनि था त ॾिसो पाणी वेस्ट, लाइट वेस्ट, सर्फ वेस्ट, पोइ हुनखे पैसा ॾियूं उहो वेस्ट, पोइ पंहिंजो बि शरीर न हले, पोइ डॉक्टर खे दवायूं उहो वेस्ट, फालतू वीचार हलनि, केॾो माण्हू वेस्ट थो करे अॼु न। अॼु माण्हू ॾिसो के सॼे मायुनि खे बि केॾो सारो कमु हूंदो। हाणे हिकु माई पंहिंजे घर जो करे, पंहिंजे ॿारनि जो करे, पोइ ॿियनि जे घरनि जो करे, भले हुनखे कमाइण जो इहो ई तरीक़ो आहे, लेकिन त बि इंसान त हिकु ई आहे न। हिकु आत्मा खे हिकु ई शरीर आहे, हुन उहो पंहिंजो ॿार बि संभाले, घर बि संभाले, पंहिंजो शरीर बि संभाले, तव्हांजो बि संभाले। त उहा साफ़ सफ़ाई थोरी करे सघंदा आहिनि। ऐं तव्हांजो वेस्ट केॾो थो थिए। उहो त कमाई थी करे, उहो पैसो थी कमाए, पंहिंजो समय सफ़ल थी करे, कीअं बि करे थी, सुठो करे थी नथी करे न। त माण्हू ॾिसो अॼुकल्ह वेठे माण्हू सॼे वेही करे माण्हू फ़ोननि ते टीवियुनि ते फालतू सोच में पंहिंजो समय वेस्ट थो करे। मायुनि जे बारे में सोचे सोचे त सॼो ॾींहुं वेस्ट था करो। अॼु माई कपिड़ो न धोई वञे सुठी रीति, तव्हां उहो कपिड़ा पायो, पोइ तव्हां सॼो ॾींहुं कपिड़नि खे ॾिसी छा सोचंदो, ॾिस माई सुठी रीति न धोई वई आहे, केॾा दाग आहिनि, ईअं आहे, अचे त कल्ह ईअं चवंद, वरी कल्ह ईंदी वरी हुनखे चईंदव, वरी हुनखे चई करे धुआरंदव। ऐं असां अगरि उहे ई कपिड़ा अगरि असां घणा मिंट लॻंदा आहिनि, त अगरि उहो ई कपिड़ो असां सुठी रीति भिजोए करे धोई करे रखूं त असांजा वीचार बि वेस्ट न थींदा, हथ पेर बि हलंदा। त बाबा चए थो वेस्टेज खे जीअं माण्हू पैसे जे वेस्टेज खे ध्यानु ॾींदो आहे न, त उहो ई खाइण पीअण जो वेस्ट न थिए, पैसे जो वेस्ट न थिए। ईअं असांखे पंहिंजे वीचारनि जो बि ध्यानु ॾियणो आहे कि असांजा वीचार वेस्ट न वञे। अगरि माइंड खां कमु करायो था त जीअं करे थी वञे उन में संतुष्ट रहो, जीअं धोई थी वञे, जीअं झाड़ू पोछो थी करे वञे, जीअं जो जंहिंजी बि माई लॻायो था उहो जो बि कमु करे वञे थी उन सां संतुष्ट रहणु सिखो। अगरि संतुष्ट न आहे, मन में वीचार हलनि था हीअं थी धोए हीअं थी धोए, सुठी रीति न धोई, फलानो फलानो, त शांति रहो, पंहिंजो कमु ख़ुदि करो।
जीवन में न संतुष्टता जीवन में अवश्य हुजणी खपे। अॼु माण्हुनि जे जीवन में संतुष्टता न आहे न, तॾहिं त माण्हुनि जे जीवन में हलचल अची वई आहे न। त बाबा चवनि था कि हाणे जेतिरो बि तव्हांखे जीवन में तव्हां ॿियनि खां कमु करायो था, ख़ुदि करो था, परंतु ख़ुदि करण सां छा थींदो आहे कि असां बिज़ी रहंदा आहियूं। अॼु माण्हू ॾिसो घर में सभु अलॻि अलॻि था रहनि। पहिरियों त माण्हू चलो साथ में रोटी ठाहींदा हुया, पर पहिरियों साथ में सभु कंदा हुया त मिली जुली करे सभु कमु थी वेंदो हुयो ऐं ख़ुशी बि रहंदी हुई, शरीर बि ठीकु रहंदो हुयो। अॼुकल्ह माण्हू हर अलॻि अलॻि रहणु चाहे थो, को माइयुनि खे रखे थो, को पंहिंजो समय सफ़ल नथो करे, कम में ध्यानु नथो ॾे, सिर्फ़ु माई जे बारे में सोचे थो, भॻवान जे बारे में बि नथो सोचे। अॼु अगरि कंहिंखे चयो न अॼु कल्ह माई न ईंदी त सॼो राति जो बि कल्ह माई न ईंदी, मूंखे कमु करिणो आहे, सुबुह जो पाठ कंदा, अरे माई न ईंदी, जल्दी पाठ करो, कमु करिणो। त ॾिसो अॼुकल्ह भॻवान खां ज़्यादा कमु करण वारनि जी वैल्यू थी, छोजी ख़ुदि खां नथो पुॼे। मनुष्य आत्मा खे एतिरो सम्झ में नथो अचे कि मूंखे शरीर मिलियो आहे, हिकु आत्मा खे शरीर मिलियो आहे त कर्म त करिणो ई पवंदो आहे न, बाक़ी शरीर छो आहे। अॼु असां कोई मशीन वठी अचूं, कंहिंजी कोई बि चीज़ वठी अचूं, अगरि असां हुनखे यूज़ न कंदासीं, उअं ई पई हूंदी। जे रीति हुनखे यूज़ करिणो उन रीति यूज़ न कंदासीं त फ़ाइदो न आहे न कुझु। त हूअं ई परमात्मा चवनि था भई तव्हां वटि शरीर आहे, हथ आहिनि, पेर आहिनि, मुंहुं आहे, अखियूं आहे, कन आहिनि, मनुष्य तन आहे, मनुष्य आत्मा थी। ऐं मनुष्य आत्मा जी स्थूल कर्मेंद्रियनि सां गॾु हुनजी सूक्ष्म कर्मेंद्रिय मन बुद्धि बि आहे। त जो अॼु जानवर खे बि थोरी बहुत सम्झ त हूंदी आहे न। जानवर ॾिसो हिकु जंहिं रास्ते तां वेंदो न हुनखे उहो रास्तो यादि रहंदो त काथे परे बि हली वञे न त बि हुनखे उहो पंहिंजो रास्तो यादि हूंदो अथसि जानवर। भले ॿियो कोई अकुलु न हूंदसि इंसाननि जहिड़ो ॿियो, लेकिन त बि थोरो बहुत अकुलु त हुनखे बि हूंदो आहे, उहो बि पंहिंजो जीवन जीए थो। लेकिन असांखे मनुष्य आत्मा खे बुद्धि बि आहे, सम्झ बि आहे। माण्हू न ख़ुदि खे माई भाई सम्झी करे न पंहिंजी बुद्धि खे मारे छॾंदा आहिनि, जबकि बुद्धि त आत्मा में आहे। हिन में माई भाई थोरी कुझु कंदो, बुद्धि त असांजी आत्मा में आहे न। असांजी आत्मा हिन शरीर जे अंदरि रहंदी आहे, हुन में बुद्धि अर्थात सम्झ हूंदी आहे। सभिनि जी आत्मा हिकु जहिड़ी आहे, हर मनुष्य आत्मा में जो आत्मा आहे न हुनजी साइज़, रूप, रंग हिकु ई आहे, सिर्फ़ु सभिनि में पार्ट अलॻि अलॻि भरियल आहे। सम्झ बि सभिनि में, बुद्धि बि सभिनि खे आहे, मन बि सभिनि खे आहे, संस्कार बि आहिनि, सिर्फ़ु पार्ट अलॻि अलॻि भरियल आहे। भई सॼो ॾींहुं तव्हांखे जो करिणो आहे उहा ॿी आत्मा जो ॿियो पार्ट हूंदो, तव्हांजो ॿियो पार्ट। हाणे तव्हां चओ न हीअ माण्हू हीअं करे, इहे थी न सघंदो छो जो हुनजी आत्मा में उहो पार्ट भरियल आहे। तव्हां हुनखे सही ग़लति जी पहचान ॾेई सघंदा आहियो, राह ॾेखारे सघंदा आहियो, लेकिन अगरि हुन आत्मा खे उहो ई पाठ विझाइणो, उहो नथी सम्झे, सोचे थी मूंखे ईअं ई करिणो, त बाबा चवनि था कि पोइ हुनखे उहो ई कंदी। तव्हां पंहिंजी शुभ भावना शुभकामना सां हुनखे सम्झाए करे अगरि तव्हां हुनखे चओ ईअं सही न आहे, ईअं न कर, ईअं न कर, पर कई माण्हुनि जो पार्ट ई अहिड़ो हूंदो आहे, छा करो। हुननि जे लाइ हुनखे शुभ भावना शुभकामना ॾेई करे जीवन में अॻियां वधायो। बाक़ी हीअं अगरि असां चऊं ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, त बाबा चवनि था कि हाणे असांखे जीवन में सदा इहे सम्झी करे हलणो आहे कि असांजी आत्मा में सम्झ आहे। असां आत्मा हिन शरीर जी प्रकृति जे विच में वेठा आहियूं, असांजी आत्मा जो बि परमात्मा आहे। असां हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियल आहे। इन में स्त्री पुरुष जे चोले जी कोई ॻाल्हि
अॼु जेकी आत्मा अॼु स्त्री जे चोले में आहे कल्ह वो पुरुष जे चोले में भी थी सकती है। त हिन में न परमात्मा असांखे चए थो खुद खे आत्मा सम्झो। जॾहिं असां खुद खे आत्मा सम्झंदासीं न त आत्मा में कहिड़ा कहिड़े सम्झ आहे, कहिड़े कहिड़े संस्कार आहिनि, उहो ऑटोमेटिकली उहो कर्म कंदी सही। अॼु ॾिसो मायूं बि भाइयुनि जो कमु था करनि, माई थी करे कमु, माई भाई थोरी थींदो आहे। हिते त आत्मा में संस्कार आहिनि। हा, स्त्री जो चोलो जी बनावट अहिड़ी हूंदी आहे कि उहा थोरा इहे हैवी कम जिते उहा हैवी कम बि करनि था, हथदौड़ वारा कम बि करनि था। त उहो छो जी हाणे सभु पहचाननि था भई असां आत्मायूं आहियूं। हा, बाक़ी स्त्री जे चोले में थोरी सी शरीर जे कारण उहा अहिड़ा कम न करे सघंदी आहे। जीअं न के कपिड़ा कहिड़ा पातल हुजनि, कहिड़ा भई अको त अथसि लेकिन हुन समय हुनखे उहो ओड़ा कपिड़ा पातल हुया, इन करे उहो कमु न पई करे सघे। त कई कमनि स्त्री जे चोलो हुजण जे कारण कई माण्हू न करे सघंदा आहिनि, लेकिन हिन जो मतिलबु इहे न की हुन आत्मा में सम्झना आहे। कई बार मायूं चवंदियूं आहिनि अरे इहे त भाइयुनि जो कमु आहे, असां कीअं कंदासीं, शर्माईंदियूं आहिनि, इहे सोचदियूं। त बाबा चए थो इहे त माण्हुनि ईअं करे छॾियो आहे, स्त्री पुरुष। पर सत्युग में त सभु हिक ॿिए खे आत्मिक स्मृति में रहंदा हुया। स्त्री पुरुष हुयो, पति पत्नी हुया, सत्युग में बि पति पत्नी हुया, स्त्री पुरुष हुयो, लेकिन हुते आत्मिक भान रहंदो। हुते कॾहिं स्त्री विधवा न थींदी। हिते त माण्हू चवंदा पति मरियो मतिलबु वीचारी पत्नी वेचारी थी वई। अरे मरियो त मरियो, हली ॿियो शरीर छॾे करे, हिकु शरीर छॾे ॿियो वठी, हिन जो मतिलबु असां छा सॼो ॾींहुं घूंघट में ई वेठा हुजूं। माण्हुनि जी न ई सम्झ ई दृष्टि जो थी वई आहे न सोच। पोइ कोई बि अगरि स्त्री शादीशुदा जो माण्हू कंदा आहिनि, भई माण्हुनि ठाहे छॾियो भई शादीशुदा आहे, मंगलसूत्र पायो, बिंदी लॻायो, चूड़ियूं लॻायो, शादी मरी वियो पति त पोइ इहे सभु न करे सघंदा आहियो। अरे हिन में शादी थी वई, कंगण चूड़ी जो छा मतिलबु? कंगण चूड़ी जो छा मतिलबु? हे त माण्हुनि ईअं ठाहे छॾियो, अलाए कहिड़ी कहिड़ी रस्म रिवाज, ई कलयुगी दुखदाई रस्म रिवाज आहे। अहिड़ी रस्म रिवाज जो माण्हुनि खे दुख ॾे। अॼु माण्हू ॾिसो, अॼु स्त्री जो पति मरी वञे पोइ ॿी माई सिंदूर चूड़ियूं इहे सभु पाए थी, उहा न पाए सघे। हाणे आत्मा खे स्त्री जो चोलो मिलियो आहे, माण्हू ख़ुदि जे शरीर खे श्रृंगारंदो आहे। श्रृंगारो भई तव्हांजी इच्छा थिए थी त श्रृंगारो, पति मरी वियो या ज़िंदा आहे हिन जो त कोई मतिलबु न आहे। हे जेकी सोच आहे न, असां हिकु नंढी ॻाल्हि खे वॾो करे छॾंदा आहियूं। भई अॼु कुंवारी स्त्री बि, कुंवारी कन्या बि ख़ुदि जे शरीर खे सजाए थी, हुन समय त हुनजी शादी न थी आहे त बि उहा सजाए थी। स्त्री शादी करे थी उहा बि सजाए थी, कुंवारी आहे उहा बि सजाए थी। कुंवारी खे त पति आहे न, पोइ ईअं थोरी की सजावट सिर्फ़ु पति हूंदो आहे तॾहिं सजा शरीर खे श्रृंगार कबो। हे आत्मा जो शौक़ु आहे पंहिंजे शरीर खे श्रृंगारनि, त श्रृंगारो भई। पर इन बाबति हिते तमो प्रधान पतित शरीर के साथ श्रृंगार अथसि। जीअं असांजो शरीर कंहिंसां पैदा थींदो, विकार सां पैदा थींदो, गंदगी सां ठहियलु आहे असांजो शरीर। तव्हां जेतिरो ॿाहिरि पंहिंजे शरीर खे श्रृंगार त अंदरि छा पिया आहिनि, कीड़ा ई आहिनि। त बाबति हिते ॾिसो माण्हू पंहिंजे सिर्फ़ु स्त्री पुरुष हिन भान में अगरि रहंदा आहियूं न माण्हू, देह जे धर्म, देह जे संबंध जे हिसाब सां अगरि हलंदो आहे न, त जीवन में उहो सुख शांती ख़ुशी जो अनुभव न करे सघंदो। ऐं आत्मा खे इच्छा थिए थी, आत्मा खे जंहिं चीज़ सां कमु ख़ुशी थिए थी उहो करे भले, जीवन आहे भई। हाणे जीवन पति जे शरीर छॾण सां कोई जीवन ख़तमु थी वेंदो छा? त पति शरीर छॾे पत्नी बि अगरि हुनजे पुठियां मरी वञे पोइ ॿारनि खे केरु संभाले? सॼी कलयुगी दुनिया आहे न, कॾहिं बि पति शरीर छॾे थो सघे, कॾहिं बि पत्नी शरीर छॾे थी सघे।
इन करे ये जो कलयुगी रीति रस्म है न, इन्हनि सभिनि खे समय प्रति समय हाणे छॾण ई सही आहे। छो जे अगरि तव्हां हिन कलयुगी रीति रस्म जे हिसाब सां हलंदव कि माई जो पति शरीर छॾे छॾी हुनखे हुन दृष्टि सां ॾिसंदव, पोइ उहा माई त वीचारी थी करे हलंदी। पोइ अहिड़े दुनिया में जी सघंदो कोई? अॼु माण्हू थोरो बि चुप रहे थो, वीचारो थी करे रहे थो। बाबा ईअं नथो चए तव्हां लड़ाई झगड़ो करो, पर शक्ति रूप त हुजिणो खपे न भई, आत्मा में शक्ति त हुजणी खपे न। त बाबा चवनि था कि हाणे सदा जीवन में अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलंदासीं न, त कॾहिं बि हिननि कूड़ी रस्म रिवाज मर्यादाउनि जे चक्कर में अची करे असां कॾहिं बि दुखी परेशान न थींदासीं। छो जे असांखे पंहिंजे जीवन में सदा ख़ुशि रहणो। परमात्मा ख़ुशी जो सागर आहे न, त भॻवानु चए थो मां ख़ुशी जो सागर, ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर, ऐं मुंहिंजा ॿार दुखी, अॼु मुंहिंजा ॿार दुखी थी करे हलनि त पोइ कीअं हलंदो? इन करे बाबा चवनि था कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में दुख परेशानी ईअं अहिड़ी महसूस त न अचणी खपे त असांखे कॾहिं बि असां पंहिंजे जीवन में कंहिं बि ॻाल्हि जे कारण अगरि तव्हांजी ख़ुशी ग़ाइब थी थिए त हुन ॻाल्हि खे छॾो, पर असांजी ख़ुशी न वठे। परमात्मा खे सदा निश्चय रखो, परमात्मा खे पंहिंजो सर्व संबंधी मञी करे हलंदासीं न, असां जीवन में सदा ख़ुशि रहंदासीं। अगरि असां परमात्मा खे पंहिंजो सर्व संबंधी न मञंदासीं त पोइ किथे न किथे संबंधनि जे कारण दुख थी वेंदो आहे न। कॾहिं कंहिंजो कोई संबंध न आहे, कॾहिं कंहिंजो कोई संबंधी न आहे। त बाबा चए थो निश्चय बुद्धि विजयंती, भॻवान ते निश्चय रखंदव सदा जीवन में असांखे परमात्मा सही राह ॾेखारींदो आहे, असांखे सर्व दुख परेशानियुनि सां कढी करे सदा पंहिंजे दिलि में जॻह ॾींदो। त माण्हुनि खे जीवन में केॾी सारी चिंतायूं हूंदियूं आहिनि। अॼु माण्हू चिंता करे 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 छा थो करे? पंहिंजे शरीर खे ख़राबु थो करे। छोजी अॼु कंहिं ॻाल्हि जी चिंता कंदव त हुनजो असरु शरीर ते पवंदो। छोजी असांजी आत्मा वीचार कंदी आहे न, त आत्मा जी शक्ति वो आत्मा जी वो टेंशन वारी किरनियूं उहा असांजे शरीर में फैलदियूं आहिनि, जंहिंजे कारण असांखे नई नई बीमारी थींदियूं आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे न तन जी चिंता करो, न मन जी, न धन जी। छोजी परमात्मा असांखे चईंदो भई कहिड़ी प्रकार जी बि चिंता कंदव न, त तव्हां चिंता कंदव त कॾहिं बि प्रभु चिंतन न करे सघंदा आहियो। प्रभु चिंतन करणो अथव त सदा सर्व चिंताउनि सां मुक्त रहो। भई ॾिसो मन में असांखे चिंतन करणो हूंदो, अगरि तव्हां सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ई सोचंदा रहंदव त असां प्रभु चिंतन न करे सघंदा आहियूं न। मन त हिकु ई आहे, बुद्धि त हिकु ई आहे। त अगरि असां बाक़ी ॻाल्हियुनि जी चिंता कंदासीं, बाक़ी ॻाल्हियुनि में पंहिंजी बुद्धि लॻाईंदासीं त असां प्रभु चिंतन कीअं करे सघंदा आहियूं? ऐं तव्हां केतिरो बि सोचो, केतिरी बि बुद्धि लॻायो, लेकिन असां कॾहिं बि पंहिंजे जीवन में हिन समय असां हुनजो सॉल्यूशन न कढी सघंदा आहियूं। असांखे पंहिंजे जीवन में अगरि हर ॻाल्हि जो सॉल्यूशन खपे, असांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि जी चिंता न करणी आहे। ॻाल्हि खे परमात्मा खे ॾेई छॾियो, तव्हां परमात्मा जो चिंतन करो। असांखे चिंतन कंहिंजो करिणो आहे? भॻवान जो चिंतन करो। ॿियनि ॻाल्हियुनि जो चिंतन करे उहो चिंता जे रूप में अची वेंदो। ऐं परमात्मा जो चिंतन करे भई अॼु पाणी नथो अचे, बाबा अॼु पाणी नथो अचे, बाबा खे चई छॾो बाबा अॼु पाणी नथो अचे, हाणे सॼो ॾींहुं कीअं कमु करिणो आहे, तव्हां अचो मूंखां कमु करायो। तव्हां परमात्मा खे यादि करो। भई ॾिसो अगरि तव्हांजे घर में नल ख़राबु थी वियो
त तव्हां छा कंदव भई, मां भाई खे फ़ोन कंदव या कंहिंखां चराईंदव भई कि नल ख़राबु थी वियो सही कर, ऐं त उहो भाई ईंदो सही कंदो, जॾहिं बि अचे सही करे, त उअं ई कुझु तव्हां छा कंदव, चिंता कंदव कॾहिं ईंदो कॾहिं ईंदो। भाई चई हा मां ईंदमि करे वेंदुमि। त तव्हां हाल फ़िलहालु त भई जीअं बि पाणी अरेंज करे सघो पाणी अरेंज करे पंहिंजो कमु कंदा, जॾहिं ईंदो ईंदो। जेको कम वारो माण्हू हूंदो उहो त ईअं ई कंदो, ऐं जेको फालतू माण्हू हूंदो उहो फालतू जी चिंतन कंदो रहंदो, कॾहिं ईंदो, घड़ी घड़ी हुनखे फ़ोन कंदो। उहो भाई बि चवंदो न भई चयो आहे मां अचां थो त अचां थो त अचां थो। त उअं ई असांखे न दुनिया वारे माण्हुनि जे मथां विश्वास आहे, निश्चय आहे, त असां सोचंदा आहियूं हा भई ईंदो ईंदो ईंदो। ईअं त सोचियो न, मां परमात्मा खे चयो आहे, बाबा खे चयो आहे बाबा पाणी नथो अचे, त असां जॾहिं हिकु ॻाल्हि या कोई बि ॻाल्हि असां भॻवान खे ॾेई छॾी, पोइ असां हुन ॻाल्हि जी चिंता छो था कयूं, छो जो विश्वास न आहे। भॻवान खे चयो त आहे अलाए कॾहिं पूरो करे, अलाए कंदो न कंदो, भॻवानु भुलिजी त न वेंदो, रोज़ु रोज़ु हुनखे यादि ॾियाराईंदा रहियो। छो जो भॻवानु ॾिखाए में न ॾींदो आहे न, हिकु माण्हू ॾिखाए में ॾियनि था, माण्हू हुननि ते विश्वास करे, जो चीज़ ॾिखाए में नथी अचे त माण्हू बि संशय में अची वञनि, अलाए मां चयो त आहे भॻवान खे, अलाए भॻवानु पूरो करे न करे। निश्चय जी कमी जे कारण असां चिंता कंदा रहियूं। असां घड़ी घड़ी जीअं त भॻवान खे यादि आहियूं, अगरि कोई ॻाल्हि घड़ी घड़ी भॻवान खे चओ था, जीअं जीअं त तव्हां हुनखे यादि था ॾियारियो, तव्हां हिकु बार चयो हुन कम जे लाइ परमात्मा पंहिंजो कमु शुरू करे छॾियईं, हाणे उहा जॾहिं बि पूरी थिए, भई हर ॻाल्हि समय जे हिसाब सां हूंदी आहे त सुठी ई थींदी आहे न। सुबुह जो उथी करे जो कमु करिणो आहे उहो सुबुह जो ई सुठो लॻंदो, ॾींहं जो सुठो कमु हूंदो आहे उहो ॾींहं ते सुठो लॻंदो, राति जो कमु करिणो हूंदो आहे उहो राति जो सुठो लॻंदो, त हर ॻाल्हि टाइम ते सुठी लॻंदी आहे। त उअं ई असां परमात्मा खे चयो आहे त उहो ॻाल्हि जॾहिं बि समय ईंदो त आपे ई पूरी थी वेंदी। ऐं असां चऊं न हाणे हाणे थिए, हाणे हाणे थिए त पोइ हुनजी परमात्मा त विश्व जो ई पिता आहे, तव्हांजे बारे में थोरी सोचंदो आहे, त पूरी विश्व जे बारे में सोचंदो आहे। भई हाणे हाणे अगरि तव्हांजी कोई इच्छा आहे भॻवानु पूरी बि करे छॾे, लेकिन कल्ह ॿियनि जो घाटो थी वञे त तॾहिं परमात्मा चईंदो आहे कि भॻवान खे सभु चिंतायूं ॾेई छॾियो, सभु ॻाल्हियूं ॾेई छॾियो, तव्हां चिंताउनि सां मुक्त रहो। छा मीठी मीठी स्कूल जे ॿारनि खे बि माता पिता बाप दादा जो यादि प्यार रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार वरदान आहे। लग्न जी अग्नि में सभु चिंताउनि खे समाप्त करण वारा निश्चय बुद्धि निश्चिंत ठा। बाबा चवनि था जो ॿार निश्चय बुद्धि आहिनि उहे सभी ॻाल्हियुनि में निश्चिंत रहंदा, चिंतायूं सभु मिटी वेंदियूं आहिनि। बाप चिंताउनि जी चिता खां हुन ॿार खे उठाए करे पंहिंजे दिलि में विहारे छॾियो। जेको माण्हू सभु चिंतायूं भॻवान खे ॾेई छॾंदो आहे न, हुनखे परमात्मा पंहिंजे दिलि ते विहारे छॾंदो आहे, बाक़ी सभु चिंतायूं हरे वठंदो। बाप सां लग्न लॻी ऐं लग्न जे आधार ते लग्न जी अग्नि में सभु चिंतायूं समाप्त जीअं हुयूं ई न तन जी चिंता, न मन जी व्यर्थ चिंता, न धन जी चिंता, छा थींदो कुझु बि प्रश्न न। ज्ञान जी शक्ति सां सभु ज्ञान सभु ॼाणे वरितो न। हाणे जीअं परमात्मा जो ज्ञान ॿुधायूं त बुद्धि में सभु सम्झ अची वेंदी आहे, त सभु ॼाणे वरितो आहे त निश्चिंत जीवन थी वेंदी आहे। ज्ञान ॿुधण सां छा थींदो आहे, ज्ञान ॿुधण सां न बुद्धि में सम्झ हूंदी आहे न,
त मन खे हर ॻाल्हि जो उत्तर मिली वेंदो आहे। ऐं भक्ति करण सां आहे न, श्री भक्ति में जो पढ़ंदा आहिनि, जो ॿुधंदा आहिनि, हुन में सम्झंदा न आहिनि। अॼु माण्हू श्लोक था पढ़नि, ग्रंथ शास्त्र था पढ़नि, अलाए छा छा पढ़नि था, लेकिन सम्झनि नथा। इन करे उन्हनि जे मन खे उत्तर मिले ई नथो। त थोरो समय जे लाइ उन्हनि जो मन शांति थिए थो, वापसि उहो ई प्रश्न। लेकिन ज्ञान सां असांजे मन खे उत्तर मिली वेंदा आहिनि। इन करे मन सभु चिंताउनि खे छॾे सदा निश्चिंत रहे। स्लोगन आहे, अहिड़ो अचल अडोर ठहो जो कहिड़ी बि प्रकार जी समस्या बुद्धि रूपी पांव खे हिलाए न सघे। अहिड़ो अचल अडोर ठहो जो कहिड़े बि प्रकार जी समस्या थी वञे, लेकिन असांजी बुद्धि सदा परमात्मा सां लॻी रहे। बुद्धि कॾहिं बि परमात्मा सां बुद्धि अलॻि न थिए। बुद्धि में सदा परमात्मा जी श्रेष्ठ मत रहे। हीअं न ॻाल्हि अहिड़ी थी कि सम्झ में ई न आयो। ॻाल्हि कोई बि थींदी वञे, परमात्मा असांखे जो हर ॻाल्हि जे लाइ मत ॾिनी अथई न, उन अनुसार ई कर्म करो। ओम शांति। बाबा खे यादि करो।